अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मेहरान टीवी न्यूज़ में भलेकार आऊं है पिरिया गुल मुसागर साथ दी न्यूज़ एंकर फराशा एक नजर हेडलाइंस ते। नए माली साल लाइ वफाकी बजट कौमी असैम्बली में पेश। नाणे वारे वज़ीर मोहम्मद औरंगज़ेब कौमी असैम्बली में 18,771 अरब रुपयनि जी बजट पेश करे छॾी। सरकारी मुलाज़मनि जी पघारुनि ऐं पेंशन में 7% इज़ाफ़े जी तजवीज़। वफाकी तरक्याती बजट लाइ 3,675 अरब रुपया मुख़्तस। दिफ़ाई लाइ 3,000 अरब रुपया रखिया विया। नेशनल हाईवे अथॉरिटी जो तरक्याती बजट 225 अरब रुपया मुख़्तस। पावर डिवीज़न लाइ 88 अरब रुपया रखिया विया। मुल्क अंदर एमरजेंसी जी सूरत-हाल खे मुंहुं ॾियण लाइ 430 अरब रुपया मुख़्तस करण जी तजवीज़। मुखालिफ़ धुर जो ऐवान में एहतजाज। अपोजिशन मेंबरनि स्पीकर जे डाइस अॻियां बजट जूं कापियूं फाड़े छॾियूं। नारेबाज़ी। नाणे वारे वफाकी वज़ीर मोहम्मद औरंगज़ेब चयो आहे त बुनियादी महसूस सबब दुनिया में पाकिस्तान जी इज़त वधी। अॼु दुनिया पाकिस्तान जी दिफ़ाई ताक़त खे तस्लीम करे थी। मज़बूत दिफ़ा मुआशी तरक्की लाइ ज़रूरी आहे। क़ौमी असैम्बली में बजट पेश करण दौरान ॻाल्हाईंदे वफाकी वज़ीर मोहम्मद औरंगज़ेब चयो त असां अमरीका ऐं ईरान खे 47 सालनि खां पोइ ॻाल्हियुनि जी मेज़ ते आणण में कामयाब थियासीं। अमरीका ईरान जंग सबब आलमी मार्केट में तेल जा अघ वधिया। उन करे पाकिस्तान में भी पेट्रोलियम शयुनि जी क़ीमतूं वधाइणियूं पयूं। पेट्रोलियम शयुनि जी सब्सिडी में 128 अरब रुपयनि जी सब्सिडी। वफाकी बजट में हैदराबाद सखर मोटरवे जे तामीर लाइ 30 अरब रुपया रखिया विया। कराची जे AK4 मनसूबे लाइ 10 अरब ऐं मेहरान हाईवे जी मरमत लाइ 21 अरब रुपया मुख़्तस। कोयटा कराची शाहराह जी तामीर लाइ 100 अरब रुपया मुख़्तस कया विया। सिंध कोस्टल हाईवे लाइ 25 अरब रुपया रखण जी तजवीज़।